नाज़रीन ख़बर है घोसपुर में नारायण नाज़ की रिपोर्ट मूजिब घोसपुर भरसा गोठ दड़ी सुंदराणी के इलाके में PPMPA सरदार मीर ग़ुलाम आबिद खान सुंदराणी के सरपंच हेठ सावंत सुंदराणी तकरार जो निबेरो थी गुजरियो। बिन्हीं धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद फ़ैसिले की फतवा जारी कंदे चयो त कुछ महीना अॻु थियल गोअर पैलेस ते बिन्हीं धुरियुनि के निबेरे बाद सावंत धुर तरफ़ां अगराई भनकड़ी करण ते मथन 2 करोड़ दंड ऐं मक़तूल सिराज सुंदराणी के खून जो एवज़ो 20 लख ऐं मक़तूल अमानला सुंदराणी के खून की साख न खणण ते संदसि जा 20 लख एवज़ो भी सावंत धुर ते विधो हुयो। जॾहिं त सुंदराणी बिरादरी के हथियारबंदनि तरफ़ां पलांद में ज़ख़्मी कयल सावंत बिरादरी के 6 ॼणनि जो एवज़ो दंड 86 लख रुपया विधो वियो। मजमूई तौर ते बिन्हीं धुरियुनि मथां 3 करोड़ 24 लख दंड विझी धुरियुनि खे खीर खंड कयो वियो। फ़ैसिले बाद माहौल खुशियुनि भरियो थी वियो ऐं ख़ैर जी दुआ पिणु घुरी वई। आख़िर में यादि रहे त 35 लख मौक़े ते रक़म अदा कई वई, बाक़ी पैसा 3 किस्तनि में अदा कया वेंदा। झोली जलण ते सुंदराणी बिरादरी सावंत धुर खे 10 लख रुपया माफ़ करे छॾिया।